हाणे लॉकडाउन खां पहिरियों बिरसा में हिकिड़ो ईसाई आयो। ईसाई लॉकडाउन सम्झो था न। मूंखां हिकिड़े पुलिस वारे पुछियो लॉकडाउन छा आहे? मुंहिंजो अॻियों बि बंदि त पोयों बि बंदि। लॉकडाउन लॉकडाउन अहिड़ो अची फथायूं लॉकडाउन। लॉकडाउन में जेॾो पुलिस कमायो न एॾो मुंहिंजल सन मां बि न कमा। लॉकडाउन पुलिस वारा अॻियां दुकान बंदि कयो, पोयों भले हलायो। पोयों कहिड़ो दुकान आहे ख़ुदा जी मारफ। ऐं लॉकडाउन में जेके स्कूल जे छोकरनि खे टिप ॾियारिया अथऊं, ख़ुदा पनाह ॾे। 5 वारा 6 में, 6 वारा 7 में, 7 वारा 8 में। जे पाण पंजो न पढ़ियो इहो मास्टर थे त पंजो अंगूठो पढ़ाईंदो। हाणे मां हुन ॾींहुं वञा पियो, नंढड़ा छोकिरा स्कूल पिया वञनि, मुंहिंजो नंढड़ा गाॾीअ में खयूं मान त शहर पहुतासीं त हुते बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल। छोकिरा पिया पढ़नि चांवरनि जी अस्पताल। इहे थी लॉकडाउन जा पास थियल। जानवरनि खे पिया पढ़नि चांवर। वेड़े हो जॾहिं जाम मुराद अली साहब बाहूं पियो बधे, न निकिरो मरी वेंदव, न निकिरो मरी वेंदव। मुंहिंजो जेतिरा मरंदा ओतिरा कढंदासीं। 5 पोड़ा मरंदा न 50 छोरा कढंदासीं। ही जेके घर वेहंदा थ्रेशर कोन हलाईंदा। हाणे लॉकडाउन जी रिपोर्ट अची वई आहे त लॉकडाउन में वध 9 ॿार पाकिस्तान में ॼावा। तॾहिं नबी से फरमायो शादियूं कयो, शादी शादी शादी। कुछ त छोरनि जो वात पाणी कया शादी। खुदा जो कसम जंहिं छोरे में मस्ती था ॾिसो न ठोके परणायोसि। छोरनि लाइ शादी ईअं त वजे ट्रैक्टर लाइ थ्रेशर। सालनि सर मां तूं न ॾे त मूंखे चइजां। नबी से फरमायो तना कहू बतवाल दो सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा। जे महबूब जी मीलाद बुधण आया जो भैया तो बोलो करो जाओ भैया तो साकिब हाणे बस कयां अञा छिकियां मां छा रूसी ट्रैक्टर आहियां। इतबार कंदो अल्लाह साकिब जे उम्र में बरकत ॾे। मां हिन मीलाद लाइ एॾो लंबो सफ़र कयो आहे, एॾो ऐं 2 मीलादूं छॾियूं अथमि। मूंखे सेवण वञिणो हो, शहजादपुर वञिणो हो। ॿिन्हिनि खे जवाबु ॾिनो मुंहिंजो अॼु ख़ासि के दिलि में मीलाद पढ़णी आहे। ॾाढा न था चओ सभा ख़लक़त ॾिस। मां त चयो भॼी वेंदा। साकिब चयो ख़ासि के ॾींहुं भॼणु सिखियाई न आहे। भॼी भॼी त हिते पहुता आहिनि। अंधो गिरी पियो खूह में, चे कढो न त मोह तो क्या। खूह में त पियो आहे मोह काथे। हाणे वरी ॿिया मुजाहिद उथिया थी घोर करण लाइ। सभु त चओ सुभाणे रुगो ममता त मौलाईअ ते घोर थींदी आहे छा? आलमनि ते बि घोर। ॾाढो नथा चओ सुभाणे अल्लाह ज़ोर सां।